नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं। नौशर फ़िरोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे। सनाउल्लाह अब्बासी मोरो धरणे में शहीद थींदड़ शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जे वारसनि ऐं ॻोठ जे चूंडियल नुमाइंदनि घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार खां घुर था कयूं त शहीदनि जे खून ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॻोठ लगारी बजराणी वासी पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ॻोठ जे चूंडियल नुमाइंदनि बशीर अहमद लगारी, शहीद इरफान ऐं ज़ाहिद लगारी जे वारसनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। मोरो वेझो ॻोठ लगारी बजराणी जे चूंडियल नुमाइंदे डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर यूसी बशीर अहमद लगारी मोरो धरणे में शहीद थींदड़ शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जे मामले ते शहीदनि जे भाइरनि मंज़ूर अहमद लगारी, दर्शन अली लगारी ऐं ॻोठ जे चङनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त शहीदनि जे खून सां इंसाफ़ थियणु घुरिजे ऐं जिन शरपसंदनि पारां लंजार हाउस खे साड़ियो वियो उन मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। हिन चयो त असां घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, सरदार ख़ान मोहम्मद दारी ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त फ़ौरी तौर ते क़दम खणी शहीदनि जे क़ातिलनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। बशीर अहमद लगारी जो चवणु हो त ॻोठ लगारी बजराणी जा रहाकू पुरअमन सिंधु दरिया सां मुहबत कंदड़ ऐं जमहूरी जदोजहद ते यकीन रखंदड़ आहिनि। शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जो तालुक़ कंहिं बि पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां नाहे। हिननि चयो त मोरो वाक़े में ॿाहिरां माण्हू शामिल थिया जिन माहौल ख़राब कराइण लाइ हथ वठी लंजार हाउस खे साड़ियो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। हिननि वधीक चयो त असांजो ॻोठ पीपी जो वोटर ऐं वर्कर आहे ऐं हिन यूसी ललिया मां हमेशह पीपल्स पार्टी जी वॾी अक्सरियत सां कामयाबु थींदी रही आहे। आख़िर में शहीद इरफान लगारी जे भाउ दर्शन लगारी, शहीद ज़ाहिद लगारी जे भाउ मंज़ूर लगारी घरू वज़ीर ऐं लाॻापियल इंतिज़ामिया खां अपील कई आहे त शहीदनि जे खून सां इंसाफ़ करे ॾोहारियुनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿीहर अहिड़ो सानियो पेश न अचे।